शीरीन ज़बान फसीहुल लिसान हज़रत मौलाना रहीम बख्श मेखो साहब को खिताब कर फरमाए सैयद खिताब का बाद में मुत्तसिल नवाज से और बाद में भी नशस्ती कार्रवाई शुरू थी। बस ठीक। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया वल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। गालायो ना अम्मा बाद फऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अफहसिबतुम अन्नमा खलकनाकुम अबसा अबसं व अन्नकुम इलैना ला तुरजऊन। फ़क़ाल अल्लाहुल मलिकुल हक़ ला इलाहा इल्ला हू इल्लाहु रब्बुल अर्शिल करीम। वमन यदउ मअल्लाहि इलाहन आखर ला बुरहान लहू बिह फइन्नमा हिसाबुहु इंद रब्बिह इन्नहु ला युफ्लिहुल काफिरून। अब गालायो ना वकुल रब्बिग़फिर वरहम व अन्त खैरुर राहिमीन। सदक़ल्लाह मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़ से। जिनकी नबी से इज़ा मोहब्बत आ वो बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व सहाबिही व अहलि बैतिही व अज़वाजिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। मुझे भाइयों अज़ीज़ों दोस्तों ऐं बुजुर्गों कुरान करीम मां अगले बारे में सूरत मोमिनून जूं आखिरी आयतूं तिलावत कयूं थन। ये उहा सूरत आ जेका मक्के पाक में नाज़िल थी आ। पोयां ॻाल्हियां चओ सुभान अल्लाह। अल्लाह जल समूरन के मक्के मदीने जो दीदार कराए। आमीन चलो।
आयतूं उहे तिलावत कयूं तुम जन आयतुनि जे अंदर अल्लाह ताला पंहिंजे वहदानियत खे बयान फरमायो आहे। एॾो हिनखे जाज शींहं खे विया सुभान अल्लाह चओ राजा रब जी तौहीद मारे कंदे समूरन नबियन दर दर ते कड़ा खड़काए अल्लाह जी तौहीद बयान कई आहे। मुशरिकन खां छोकरा पोइते थी रब छो कावड़ियो आहे। मुशरिक के पलीत छो चयई, मुशरिक जे लाइ जहन्नम छो जोड़ियई। इन्हीअ करे त इन्हनि रब न सुञातो आहे। पैदा मां कयो मां सजदा ॿियनि जा करे मां जे पेट में तिन अंधारनि में तस्वीर मां ठाही मां इनके विया वल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा थकड़ी पिया हो जेके कुरान जा आशिक़ उहे सुभान अल्लाह चओ ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम। सदको वञा कुरान जे नाले ते 1400 साल गुज़री आहिनि अॼु बि कुरान में मिठाण उहो ई आहे। हथ सां माखी लाथई 5 साल कबट में रखियई सेफ में रखियई 5 सालनि खां पोइ बुझी खोल त वाज़ाए को मटे वई आहे। पर कमाल हिन कुरान जो आहे जो 1400 साल गुज़री आहे अॼु बि जाथों पढ़ो ई थो नज़र अचे ॼणो हाणे रब असांजे नबीअ ते नाज़िल कयो आहे। करे वठो हिन जी ज़ियारत पोयां बि ज़ियारत कनि अल्लाह तॾी कावड़ियो आहे मुशरिकनि खां अरे रब न सुञातो तूं गैरत जो बसेरो आहे कन जी जाए माॾे बेगैरत दयूस आहे मुंहिंजो नबी थो फरमाए दयूस जन्नत में न वेंदो हेॾे माॾे त कंदी जाए सहाबी आहे उनखे नबी साईं था फरमाइनि सुभान अल्लाह चओ साद साद तू गैरत वारो आहे तोखां वधीक मां मोहम्मद गैरत वारो आहे मां मोहम्मद खां वधीक अल्लाह गैरत वारो आहे। बेगैरत जन्नत में न वेंदो कंदे अरे कहीं मिट सुञाता कहीं माइट सुञाता कहीं अजीज करीब पर उहे दर बदर थी जन रब न सुञातो उहे कमाए जन खालिक ऐं मालिक सुञातो एरा सभिनी जो खालिक इनखे एॾे हार थोरो एॾो ॿियो भर सुभान अल्लाह चओ अल्लाह खालिक कुल शै वड पड़ो मींह थो वसे रहमत जो मारे कंदे हे कुरान हथनि में आ एतिरा माण्हू न आया आहिनि जेॾा मलाइक आया आहिनि छो कुरान रब खे प्यारो आहे। जॾहिं सिज लहंदो आहे आसमान में सितारा नज़र ईंदा आहिनि घरूं बि असां ॾिसंदा आहियूं त सितारा बि कान जिथे क़ुरान पढ़ियो वेंदो आहे उते ज़मीन ते नूर जी लाट चमकंदी आहे
आसमान जा मलाक जो उते पुजी वेंदान कुरान ॿुधण लाइ। एडी जमात अध जमात बाहर निकरी वई त बि कर ज़रे जी न आई आहे। सुभान अल्लाह चौड़ा जा हाणे तो जे अला लहुल खल्क़ वल अम्र रब जी तो सुञाण कराया है। रब जी कारन में घूमे बेजारन में घूमे बंगलन में रहे जमीनन जो मालिक बंगलन जो मालिक मिल्कियतुन जो मालिक उठन जो मालिक न्याणन जो मालिक उच्चा कपड़ा पाए हेरे मारे कंदी जाए दुनिया सलामती कंदी वतई ओडी ओठी दुई हे जहान छड़नो पवंदी आखिर रब जे आडो हिसाब ॼणो थी पीर गोठ जे इलाके वारो पीर गोठ वारो अर्ज करण आयो है उहे चङा कम करे मर जो मलाइकतों के परे को सुञाणे अरबी मोहम्मद सां मिलाए अर्श जे हेठों बिहारनी कुरान पढ़ण में उड़ारे रूबरू रब जे ज़ात सां मिलावई। हिन खे सुञा हिन ॻाल्हाए अला लहुल खल्क़ वल अम्र ॿुध जाए माना तो ॿुध न जवई तो जय पैदा क्यों थी हुक्म उन्हीं जो मन अरे कुरान में तो जवाब त मुझो सजदो कयो मुझो रुकू कयो या अय्युहल्लज़ीना आमनु रुकऊ वस्जुदू। कुरान को बाहर वञा इन कुर्सी तो ला पीर कोठाई कुरान पढ़ां दमन अजु हिन जा हुक्म बन उते रब तुजा हुक्म बनींदी अजु हिन कुरान जे मर्जी ते हलो आखिरत में रब तुजे मर्जी ते हलंदी जाते मिट पुट छड़े वेंदई ए पढ़ण में उडारे रब सां मिलाईंदी कुरान चवंदी ओ थी तुजो रब जे जो काबे दे बो करे सजदा कने अजु कर दीदार त उमिर जा दुख लई वञनी। अच्छी ॾाढी थी वई थी मशरक अञा रब न थो सुञाणे। माउ जे पेट में अखियूं ठाहियूं माए हे कन ठाहिया माए हीअ मिठी ज़बान तयारु कई माए अजु इन्हीअ ज़बान सां गैर खे तो सॾे हलाओ कर इत वर्दी न मिलंदई अरे मरी विया थी मां सदाई जीअरो आहियां जाथों सॾींदे जीव कंदो आहीं केरु जीव कंदो अल्लाह पोइ जेके रब खे सॾनि उहे हथ मथे उठी नारो वठो उठी मारे कंदे अला लहुल खल्क़ वल अम्र तबारकल्लाहु रब्बुल आलमीन। आ तो रब जे फज़ल सां मां कुराड़ो कुरान ॿुधायां आ घरनि में वेठो आहियां दुकान ओताक बंगलो सब कुछ छड़े आओ अजु मुझे कुरान जी दामन वठ पोजे की घुस जाए मां वटन खजाना अर्श वारो थो चए जेकी कुरान वारो घुरंदो दींदो मां चप चोरे हित भी जांस उते भी जांस सुभान अल्लाह जो हिन खे नथो सुञाणे जेको ॾुखीअ घड़ीअ में जिते सभु कुझु छॾे वञे नी हे परनि में उॾारे रब सां मिलावई पढ़ां कुरान हे मथे ते कुरान आहे त मुशरिक खे अलाह जी ज़ियारत न थींदी मोबाइल खे थींदी हिन में लिखियो पियो आहे ज़िना चोरियूं ज़ुल्म व्याज फ़राड ठगियूं करणु उनखे ज़ियारत न थींदी जिन अमल सालिह कया उनखे अलाह जो दीदार थींदो। कुरान चंद से वो थी तुझो रब वजूह यौमइज़िन नाज़िरतुन
इला रब्बिहा नाज़िरा। छा तो पढ़ा या को वेठो आ छा पढ़ियो तुम कुरान हिन को मुंह तो मोड़े हे परन में उडारींदो। साहबी था चवन नबी सिंह के अल्लाह जा रसूल कुरान के पर काढ आया के सूरत बकर सजो पर सूरत आल इमरान खबो पर बनगी ये आज के परन में उडारे रूबरू रब सां मिलाईंदुसि चवंदुसि उहो थी तुंहिंजो रब जंहिंजो उते सजदा कई ॾिठो न हुई पर सजदो रब जो कयो। असली जहिड़ो थी हिन तेड़े हिन ते सजदो गैर जो कने मुशरिकन जे लिस्ट में नालो लिखदो मां सजदो मां रब जो कने मोमिनन जे लिस्ट में नालो लिखदो मां जन्नत मां रब सिंगारी मोमिनन जे लाइ कंजे लाइ पढ़ा कुरान ना पढ़ो सही कुरान। इन्नल्लाह अस्तरा मिनल मोमिनीना मरसिया बैत रुबायूं दुहीड़ा कसीदा हिन जे आॾो धक जरींदा उहो माण्हुनि जो कलाम आहे रब जो कलाम। हिन खे सुञाण इन्नल्लाह अस्तरा मिनल मोमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बेअन्न लहुमुल जन्नह। आलो नालो जन्नत जो बिश्त बिश्त मुफ्त में मिलंदो ना हे मथे ते कुरान 1400 साल अॻु रब कुरान में ॿुधायो आहे पुटनि में मालनि में जाननि में बचनि में बुखा ॾेई दुख ॾेई आज़माईंदो मां सब्र कंदे अखि ॿूटींदे जन्नत तुंहिंजे इंतज़ार में आहे। जुल्म कंदो वते फिराद कंदो वते ज़िना कंदो वते चोरियूं कंदो वते व्याज खंडो वते शिरक कंदो वते खुदा सां शरीक कंदो वते बिश्त तुझे इंतजार में आ ना के तू बाहि बारे छॾींदुमि मुशरिकनि लाइ काफ़िरनि लाइ वाहिया मोमिन लाइ जन्नत सिंगारे छॾींदुमि। वापार कयो आहे रब मोमिननि सां कैसां ये जेका जमात वेठी आ ये मोमिन वेठा छो त कुरान वणंदो ही मोमिन खे आ। अरे मुशरिक हुजनि हा त पटा ॾेई भॼी वञनि हा मुशरिकनि जी कुरान ऑपरेशन थो करे मोमिननि जी खे कुरान जन्नत जूं ख़बरूं थो ॿुधाए त घबरायो न 4 ॾींहं अथव चलो अखि ॿूटे जो क़बर ॿारहं मिटी हूंदी अंदरि बिश्त जो भाव। इन्नल्लाह अस्तरा मिनल मुमिनीन अंदर छड़े तो सड़े सड़ाई तो करे मोमिन जो अंदर थंदो ही कुरान सां। जोगी साहब तव्हांजा अंदर ठारे वियो आहे मां भी कुरान ॿुधायां त जेका रही खुई कल्पतों कट हुजे उहा लही वञे जॾहिं मरे त ज़ुबान खुली पवे ज़ुबान ते कलमो अची वञे मौत ईमान सां थी वञे चलो क़बर में पुॼे त क़बर अखि देखते कुशादी थी वञे। वापार कयो आहे रब मोमिननि सां बदेस को रसो मिनल मोमिनीना अनफुसहुम व अमवालहुम बेअन्न लहुमुल जन्नह युकातिलून फी सबीलिल्लाहि फयक़तुलून व युक़तलून वअदन अलैहि हक्का फित तौरात वल इंजील वल कुरान। आहे मज़ो कुरान में ये तो वापार कयो त मोमिननि सां छाजो जे ये जान दिनी भी माथमान पंजी भी नथन माल
दिनों भी बाथमान हवाले मुझे कन बदले में जन्नत दींदो मान सही केरन गे बुध कुरान युकातिलून फी सबीलिल्लाह फयक़तलून व युक़तलून वअदन अलैहि हक्का फित तौरात वल इंजील वल कुरान पढ़ान तो जलसे करान वारन जा भी थकल न तो बुधण जा वारन जा भी थकल लगी वञा घरों निकतो को कोटमीर मन खां आयो को कचे मां आयो को काॾों आयो को काॾों आयो काॾे थो वञे के कुरान ॿुधण थो वञे ज़बान ते कुरान जो लफ़्ज़ आई रब चवंदो मलाइको अञा हिन सां मां लेखा कयां घर छॾियो अथई बच्चा छॾिया अथई औताक छॾी अथई माल छॾियो अथई मिट माइट छॾे आयो आहे एरे प्यादे पंध करे आयो आहे इहे रस्ता बि क़यामत ॾींहुं रब वटि छा पीर ॻोठ वारो वॾे बख़्त वारा हो जो ॾहीं मुहर्रम जे ॾींहं ते हिन बाज़ार में पीर ॻोठ में वॾ थोरो रहमत जो मींहुं वसंदो आहे क़ुरान जे करे हा हा अलाए केतिरो ज़मानो गुज़रियो आहे 25-26 साल थिया हल हलावा समूरा चओ आशिक हर साल खां जो वधीक था नज़र अचनि 38 साल सोचो 38 साल थिया सोच कर न कुरान हले थो ईअं था पढ़ूं जो अॼु नाज़िल थियो आहे कुरान मजीद में फरमाइंदे के मुझे रस्ते में कत्ल जाओ अरे कत्ल कयूं उन्हनि सां वाइदो तो क्या ना रब जन्नत जो तौरेत में इंजील में पर तव्हां सां वाइदो ओ हिन कुरान में बिस्त मुफ्त में न मिलंदी दुख फिर हेॾे मारे तक हुजूर वटि हिकिड़ो सहाबी आयो पुराणो अदा पोयन के जब ॻाल्हाइनि न कुरान पिछाड़ीअ में मुसलमान थियो अची ॾाढी नबी ज़ंगे अर्ज़ कई अल्लाह जा रसूल मां हिकिड़ा नेकीअ जा कम कयमि वॾा कुफर जे दौर में अजूरो मिलंदो कि न नबी साईं फरमायो न ज़र्रे जेतिरो बि न मिलंदो चई जबलनि जहिड़ियूं ॾेकियूं आहिनि चई ज़र्रे जेतिरो अजूरो न मिलंदो शर्त आहे इस्लाम शर्त आहे कलमो शर्त आहे दीन सुभान अल्लाह चौड़ा जा साईं जन चयो भला जेके कुफर खां अॻ में कम कई उहे ॿुधाए अर्ज़ु कई सोणा ॾाचूं जूं गुम थी वयूं 10 महीननि जूं ढुकियूं ॾाचूं उहे राति जो ॻोल्हींदो पियो वतां ॾिसां त जबलनि में ॿई चरनि जूं उन्हनि खे वठी आयुमि हिकिड़े रहिस जे अची ओताक ते राति रहियुमि रहिस मानी बि खाराई बिस्तरो बि ॾिनई ॾाचिन खे बि विहारियुमि रहिस सां कचहरी थो कयां अध रात जे टाइम ते रड़ियूं पइजी वयूं वलदत रहिस ॾे माण्हू आया साईं तुंहिंजे घर में न्याणी ॼमी आहे के फ़क़्तुलू आहे क़त्ल करे छॾियोसि साईं मां उन रहिस खे चयो रहिस न्याणी न मार मांखे ॾे सुभान अल्लाह सुभाणे कर लफ्ज़ ॿुधां जोटीअ जा थी चयईं त बच्चा बि को ॾींदो आहे चयईं न 10 महीननि जूं ढुकूं ॾाढियूं अरबनि खे ॾाढियूं प्यारियूं हूं कुरान में ज़िक्र कई इज़ शम्स कुव्विरत व इज़न नुजूम क़दरत व इज़ल जिबाल सुय्यरत व इज़ल इशार उत्तिलत
क़यामत जो दर्दनाक वाक़ियो तो बयान क्या करने माने सिजो वेठो वेंदो सितारा बेनूर थी वेंदा ये छड़ी किरी पवंदा ये वॾ फुड़े मींहं जूं कयूं वसंदियूं आहिनि ऐं 3 नंबर में दरिया जेके कल पाणीअ सां वड़ा ये टांडन बाहि सां बड़काया वेंदई 10 महीननि जूं ढुकियूं डाचूं वॻनि जा वॻ क़यामत ॾींहुं रुलंदा वधंदा त को वॻ वराइण वारो ई न हूंदो एॾो दर्दनाक ॾींहुं थींदो रईस खे चयईं त मूंखे ॼाण ईंदी चयईं न लफ़्ज़ ॿुधां चोटीअ जा थी चयईं चयोमांसि हे ॿई ॾाचूं 10 महीननि जूं ढुकियूं तोखे थो ॾियां न्याणी मूंखे ॾे हो हुरकी पियो ॾाचिन ते चयईं ॾाचूं हिते बीठियूं हुजनि घर वियो अधरात जो कपिड़े में न्याणी वेड़े आयो चयईं हीअ खणी वञ जल्दी निकिरी वञ मुंहिंजे ॻोठ मां साईं उहा न्याणी खणी आयमि उनजी ख़िदमत कयमि उहा नंढड़े मां वॾड़ी थी मां मके जे बाज़ार में गुलनि ते खणी घुमाईंदोमांसि पुट खां वधीक प्यार कंदोमांसि जेको अंगल कंदी उहो बि मञींदोमांसि ॾाढो चओ सुभान अल्लाह साईं वॾी थी उहा पुटनि जी मां परणाई और बि मोहम्मद करीम या हिक न्याणी न 300 न्याणियूं अहिड़े क़िस्म जूं आज़ाद करायूं तमाई 300 न्याणियूं आज़ाद करायूं तमाए 100 ॾाचियूं ॾिनियूं तमाए अजूरो मिलंदो कि न नबी साईं फरमायो कुराड़ा ज़रे जो अजूरो न मिलंदुई पर हिकिड़ी ॻाल्हि थी इन न्याणियुनि जी दुआ थी जो पिछाड़ीअ में रब कलमो ऐं क़ुरान नसीब कयो थी ॾाढो चओ सुभान अल्लाह तॾहिं तो क़ुरान में चयला तक़तुलू औलादकुम ख़शियत इमलाक नहनु नरज़ुकुकुम व इय्याहुम क़ुरान ॿुधायां क़ुरान के तो न कतल कयो पंहिंजे औलाद के हिकड़ा न्याणियुनि खे कतल कंदा हा वॾा माण्हू त कीअं न्याणियूं ॾियूं असांजो मट कोन्हे को ॿिया बुख जे करे कतल कंदा पंहिंजे बचनि खे रब क़ुरान में चयो तव्हांखे त रिज़्क़ ॾींदुसि पर तव्हांजे बचनि खे बि मां रिज़्क़ ॾींदुसि नबी से खिली दा जौन कुराड़े के और ता कुराड़ा मां भाकुर त पाए या न्याणियुनि जी दुआ थी न त पिछाड़ीअ में माण्हू हेॾे माॾे कंदी जाए चवंदा हाणे पेर क़बर में अबे ॾाॾे जो दीन न छॾींदुसि पर या न्याणियुनि जी दुआ थी जो पिछाड़ीअ में रब कलमो ऐं क़ुरान नसीब कयो थी ज़ुल्म न कर पंहिंजे बच्चनि सां अखियूं बट मुफ्त में जन्नत न मिलंदई दीन आयो आहे कुर्बाननि सां जान माल मुझे हवाले कर बदले में जन्नत जाए मावाज पे क्यों तौहीद ते रब के जो पंजी तौहीद प्यारी आ हे कुरान अथन में आ इन तौहीद जे करे कई आलम शहीद थिया पर नबी शहीद थिया सोने हुसैन जेरो जवान खीर पिया को बच्चा कुर्बान कराई वचन छड़े आयो आ बीबियों खीमन में पानी जो ढुक न तो मिले न पानी ते नजर आ न मानी ते नजर आ हुसैन सैयद जी बिन शैन ते नजर आ एक नमाज ते जो शहादत ते जन्नत त अग में मिली वही हाँ नाने मोहम्मद चयो हे जन्नत जे नौजवाननि जा सरदार अथव सुभान अल्लाह नथो चए हेरे कंडे मुफ्त में जन्नत न मिलंदई कुर्बानियूं करणियूं पवंदियूं जान ॾियणी पवंदी वतन छॾणा पवंदा नबीअ जो सहाबी आहे उहद जी लड़ाई हले थी
हेरे कंडे खाल कंजो गोशो हथ में दस ये पटींदो खाइंदो दो वने भूख लगी दस नबी संगे अर्ज़ु के सोना जे कदे बाइन लड़ाई में वना और शहीद थी वना त मुजी जाए काथे आ नबी से फरमायो तुजी जाया रब वट जन्नत टाइम भी आयो अल्हम्दुलिल्लाह 2 मिनटन में ता खत्म थो सुभान अल्लाह चो अरे पीर गोठवारन जो एडो बख्त आ जो सब आलम पुजिया साढ़े 9 आयो आ यको विहारियो थो 1 बजे वारो यको वेठाऊं हेरे हेरे त केडा आलम आया ता जो बख्त आ काथे मौलवी न था लबन पीर गोठवारो जी अजु हिन कुरान जे करे हिन बाजार में गडो हथ हथ में हुंदो जन्नत में भी इनी गडो आमीन त चौड़ा जा मजो त हिन में आ अज कुरान दे सहाबी गोशे के फिटो कई नबी सिंह पूछे साईं जन चयो त शहीद जी जाया जन्नत गोशे के फिटो करे चयई हिन जे खाइण में देर लगंदी जन्नत जे पुजण में देर न लगंदी साहबिया के खबर भी हुई त शहीद जी जाया जन्नत पर चई त ये लफ्ज रहमतुल्लाह आलमीन जे ज़बान मुबारक मां ॿुधा ऐं इन लफ्ज़न जो मज़ो वठां उन्हीं जे ज़बान मुबारक मां ये लफ्ज ॿुधाई वमा अरसलनाक इल्ला हितम तो कुरान पढ़ा हितम जपन वालो वाद नथी गंडे मां तो चवंदो आहियां कुरान पढ़दे मौत थे बियो खपेशा डॉक्टर साहब शहीद रहमतुल्लाह अलैहि जो मौत जो नमाज तां जो कुरान पढ़ंदे ॿुधंदे मौत थी वञे अखि बूटियूं या क़बर ॿारहं कारो कलर हूंदी अंदर बिश्त जो बाम उन्हीं नबी जे ज़बान मुबारक में ये लफ्ज ॿुधाई गोशे के फिटो कई ये तलवार मियान में बाहर कढी दई हेरे हेरे त कंदे तकड़ो थो अचे माण्हू रस्ते ते चिंबड़ी बस काॾे थो वञे ये चमकदी जवानी खई थी कंहिं परे हटो के हुजरत जी रांद थी हले हटो परे जान ॼण थो वञा बिश्त कमाइण थो वञा ए वने दो तलवार हाथ में दस रसूलुल्लाह फरमाइन था जंहिंखे जन्नती जान ॾिसणो आहे इन्हीअ खे ॾिस सुभान अल्लाह त चौड़ा जा मुफ्त मिलदी जन्नत ना जान कुर्बान कर माल मुंहिंजे रस्ते में कुर्बान कर हिन कुरान में वाइदो थो कयां त बिश्त ॾींदोमांइ सचो आहे जो कुरान चओ साहबी वो केतरा काफर केरी हलंदे हलंदे जो जवान के शहादत मिली वही शहादत इनाम हेरे तक यो रब जे तरफों मिलंदो आ जंहिंखे अल्लाह दे तदे फरमाई अनम अल्लाह अलैहिम मिनन नबीना आखिरी लफ्ज़ थी कंदे मौलाना आयो जॾहिं मौलाना जो वाइज़ ॿुधी हेॾे हेॾे तक ये कुरान अॻियां ख़ुशामद न आहे नेण थरी थींदी हा अनम अल्लाहु अलैहिम मिनन नबीना वस्सिद्दीकीन वश्शुहदाए वस्सालिहीन वहसन उलाइक रफीका बियो नंबर नबीयन के दिनई बियो नंबर
नंबर सिद्दीक़न के नहीं सारन नबियन मां अवल नंबर असांजे नबी जो हुस्न में मथे इल्म में मथे मिराज में मथे ये जो पगर मुबारक कदम मुबारक जुती मुबारक चादर मुबारक उन्हीं जी तारीफ तो क्या जेको हसनैन जो नानो आ अम्मा फातिमा रुकैया उम्मे कलसूम ज़ैनब जो बाबो आ हसन हुसैन जो नानो आ सोने अली जो सौट भी आ सहो भी आ सुभान अल्लाह न तो करें अबू अबू बकर सिद्दीक उमर फारूक जो न्याणो आ उहो नबी अरे चोरियन जो चंद बीजे जे आडो शकिया वो असांजो नबी यांगुर मुबारक जो इशारो करे चंद्र बट कर पियो थी पवे इहो असांजो नबी आ शुक्र रसूल जो दाढ़ी नथी वणाई पंजर जेरियूं मुछां तेल पहणी वराए खणी कन में वेंदो ॼण पलाल जो नोड़ वटियो शर्म नथो अचे इन सूरत में नबी जी ज़ियारत नसीब न थींदई हे चेहरे ते दाढ़ी हुजई तौहीद हुजई नमाज हुजई कुरान हुजई ज़िक्र हुजई नबी जी गुलामी हुजई महशर जे मैदान में नबियन जो सरदार ये परे को सुञाणे भाकुर पाईंदुई आब हौज कौसर पीआरींदुई उन त लही वेंदई पर बुख भी लही वेंदई पहिरियों नंबर नबीयन के ॿियो नंबर सिद्दीक़न के टियों नंबर शहीदन के सुभान अल्लाह जोड़ा जा अल्लाह ताला तो असांखे भी शहादत वारो मौत नसीब करे आमीन जोड़ा जा हुसैन साईं के टे शयूं नसीब थियूं हिकु निमाज़ नथो ॻाल्हाईं ॾाढा हिकु निमाज़ ॿियो सब्र सुभान अल्लाह जो निमाज सब्र निमाज और शहादत सब्र भी एड़ो कई जो दुनिया जो अकुल हैरान थी हे कुरान हथन में आ एड़ो करबला जे मैदान में सजदो कई पीर गोठवारो एड़ो को सजदो करे त ॾेखारे जान ॾिनई पर रब जी वॾाई बयान कई हिकु निमाज़ सुभान अल्लाह जोड़ा जा इहो सोनो हुसैन ॿियो शहादत अञा टी ॻाल्हि दसाए त अखियूं खुली वञनि क्यों अल्लाह जो दीदार अल्लाह जो शहीद जंहिं महिल शहीद थींदो आहे उनखे रब जे ज़ात जो दीदार थींदो आहे मिनन नबीन व सिद्दीकीन व शुहदाए व सालिहीन असांजी पुरानी मिशन तबदी कलाक खां पोइ पर हे वॾा आलमन हिन सां कहिड़ा लेखा कयूं अल्लाह हाजी अल्लाह बख्श अधो गुलाम बि जन हिन में तामल कियो आहे जलसे में अल्लाह इन जे इन खैर ऐं खैरात खे क़बूल कर ये हित गॾु कयो थी जन्नत में ईअं गॾु कजां ॼमिया वेठा हुजो मौलाना खे बि 4 जलसान वेचारो 9 बजे पुॻो आहे इन जा बि 2 टे लफ़्ज़ ॿुधो अंदरि ठरी वेंदो अस्सलाम वालेकुम